जय झूलेलाल। मां मोहित सेतपाल तव्हां सभिनीनि जो स्वागत कयां थो अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं तारनि जो खेल। अचो त शुरू कयूं अॼु जी तिथि सां। अॼु इंग्लिश डेट जेका आहे उहा आहे 9 जनवरी 2023 ऐं हिंदू महीनो हली रहियो आहे माघ महीनो, कृष्ण पक्ष जी बीज जी तिथि। अचो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि जे लाइ अॼु जो जेको ॾींहुं आहे उहो थोरो चिंताजनक थी थो सघे अगरि सोचे सम्झे करे न ॻाल्हाईंदा त। बाक़ी हुननि जो ॾींहुं सुठो थींदो। थी सघे त कंहिं ग़रीब खे अन्नदान ॾिजो त तव्हांजो ॾींहुं ठीकु वेंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं जेको वेंदो ॾाढो सुठो वेंदो। स्वास्थ्य में सुधार थींदो, धन लाभ थी वेंदो ऐं व्यापार या ज़मीन जो कोई सौदो करणो हुजे त हुन जे लाइ अॼु जो ॾींहुं ॾाढो सुठो हूंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जे लाइ अॼु ख़र्च संभाले करे करणो पवंदो। जेतिरो थी सघे ओतिरो हिसाब सां हलणो पवंदो। लक्ष्मी मां जी वंदना कंदा त हुननि जो ॾींहुं अॼु ठीकु वेंदो। गांइ खे थी सघे त कुझु न कुझु चारो ज़रूर खाराइजो। कर्क राशि। कर्क राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं ॾाढो सुठो वेंदो। भाग्य उदय थींदो। महादेव खे खीर या कारा तिर चाढ़ण सां हुननि खे धन जी प्राप्ति भी थींदी। सिंह राशि। सिंह राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं ख़र्च संभाले करे करणो अथव। ॾींहुं ठीकु वेंदो। मन खे शांत रखणो अथव। कोई बि वॾो व्यापार सोचे सम्झे करे अॻियां वधणो आहे। कन्या राशि। कन्या राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु सुठो वेंदो। विजय जी प्राप्ति, धन जी प्राप्ति ऐं कोई बि अगरि नओं कमु शुरू करणु चाहिनि त करे था सघनि। तुला राशि। तुला राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं थोरो संभाले करे हलणो आहे। मन खे पंहिंजे शांती रखणी आहे। कहिड़े बि गुरु या भॻवान खे मञींदा हूंदा हुननि जी जेतिरी थी सघे त उपासना कंदा त तव्हांजो ॾींहुं सुठो वेंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं ठीकु रहंदो। स्वास्थ्य बि ठीकु रहंदो। ॿिए जे कम में दख़ल न विझंदा त साईं जी कृपा तव्हांजे मथां बरसंदी। धनु राशि। धनु राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं ठीकु रहंदो। थकावट महसूस थी सघे पर महादेव जी पूजा कंदा त उहा बि दूर थी वेंदी। धन प्राप्ति जी संभावना आहे ऐं यात्रा अगरि करणी आहे त सोचे सम्झे करे करणी आहे। मकर राशि। मकर राशि वारा अॼु जो ॾींहुं परिवार विवाद सां बचनि। लंबी यात्रा थी सघे। हनुमान जी पूजा कंदा ऐं पोइ निकिरंदा त तव्हांजी यात्राऊं बि हमेशह सफल रहंदी। नौकरी वारा फेरबदल करण जी कोशिश न कनि। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जे लाइ सुख प्राप्ति, काई ना काई ख़ुशीअ जो समाचार ज़रूर मिलंदो। स्वास्थ्य सुठो रहंदो ऐं ॾींहुं बि ॾाढो सुठो वेंदो। जेके कुंवारा वेठा आहिनि उहो शिव जी पूजा कनि त हुननि जो बि उद्धार थी वेंदो। मीन राशि। मीन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं उतार चढ़ाव वारो थी थो सघे। जेतिरो थी सघे मां लक्ष्मी जी वंदना कंदा। ख़र्च ॾाढो सोचे सम्झे करे कंदा। ज्ञान जो पिटारो। अचो त ॾिसूं छा आहे अॼु जे ज्ञान जे पिटारे में। रुद्राभिषेक। रुद्राभिषेक महादेव जो खीर सां करण सां संतान प्राप्ति थींदी आहे। ॾहीअ जे करण सां मन खे शांती मिलंदी आहे ऐं चणनि जी दाल महादेव जे लिंग ते चाढ़ण सां रोगन जो नाश थींदो आहे। थी सघे त हर सूमर शिवलिंग ते वञी करे खीर, जल, पंचामृत या चणनि जी दाल चाढ़ींदा त महादेव कंदा कि तव्हांजी हर मनोकामना ज़रूर पूरी थींदियूं। अॼु जे लाइ एतिरो ई। सुभाणे वरी मिलंदासीं। धर्म जी जय हो। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।